شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهد الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن صلاتي ونسكي ومحياي ومماتي لله رب العالمين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي हर किस्म की तारीफ हम्द व सना बुजुर्गी बड़ाई अल्लाह वहदहू ला शरीक की ज़ात के जुगाई जेको हिन पूरी कायनात जो अकेलो खालिक ऐं मालिक आहे करोड़ों दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर अहमद मुस्तफ़ा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात मुबारक के हुदन जिनके अल्लाह ताला ने पूरी कायनात जी हिदायत ला मबूस फरमाए मुख्तसर हम्द व सलात हमका मौजूद सामीन इकराम मुझो अजो को मुख्तसर मौजू है
उहे कम जंहिंजे करण सां इंसान अल्लाह तबारक व तआला जी लानत जो हक़दार थिए थो। पहिरीं ॻाल्हि सम्झंदा हलो त लानत आहे छा? लानत जी असल माना है मफ़हूम रब जी रहमत खां परे, अल्लाह जे घर खां दुतारियल, जंहिंखे रबे करीम पंहिंजी रहमत खां परे करे छॾे त पोइ उन वटि बाक़ी बचो छा? तंहिं हदीस में बि मनायो आहे कंहिं ते खामखा लानत न मोकिलींदा कयो। असां थोरी थोरी ॻाल्हि ते कंहिं ते लानत मोकिलींदा आहियूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़ो सफ़र में हुआ। हिकु औरत उठ ते सवार हुई, उठ सुस्त पे हलियो, उनजो हल लानती। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उठ तां हेठि न। जॾहिं कि जानवर लानती आहे त पोइ त उन मां फ़ाइदो छा थो थी वठे? उन करे कंहिं जानवर ते बि लानत न आहे विझणी, कंहिं ॿार ते लानत न आहे विझणी, कंहिं नंढे ते लानत न आहे विझणी। फरमाए जेकॾहिं तव्हां कंहिं ते लानत विझो था, उहा लानत पहिरीं मथे वञे थी, पोइ हेठि लहे थी। जेकॾहिं जंहिं ते तव्हां लानत हई आहे उनजो हक़दार आहे, उहो त लानत उन ते पवंदी, न त ॿी सूरत में मोटी अची तव्हांजे पंहिंजे मुंहं में। लानत माना अल्लाह जी रहमत खां परे। अल्लाह ताला जनाब आदम अलैहिस्सलाम के पैदा फरमायो। पैदा करण खां पोइ हुकुम ॾिनाई, जेतिरा बि मुंहिंजा फ़रिश्ता आहियो, सभ जा सभ आदम खे सजदो कयो। सभिनी कयो सिवाय शैतान जे, इब्लीस जे। अल्लाह जो इन्नहु कान मिनल जिन, इहो ज़हन में रखिजो त शैतान फ़रिश्तनि मां न हो बल्कि जिननि मां। छो जो अल्लाह फरमायो त फ़रिश्ता आऊं हुकुम कयां नाफ़रमानी कनि, सवाल पैदा कयो। फरमाए सभिनी सजदो कयो इल्ला इब्लीस, सवाइ इब्लीस जे। अबा वस्तकबर, इनकार कयाई ऐं तकब्बुर मग़रूरी कयाई। मालूम थियो त सभ खां पहिरीं जेकॾहिं तकब्बुर कयो आहे त शैतान कयो आहे। इहो अमल बि शैतानी आहे। अल्लाह पुछियोसि, सजदो न कयो? सभिनी खे आर्डर हुयो मुंहिंजो, सभिनी सजदो कयो, तो छाजे लाइ न कयो? चए थो ख़लक़तनी मिन नार, अल्लाह मूंखे बाह मां पैदा कयो, आदम वॼण वारी मटीअ मां। किथे मिटी किथे बाह। अल्लाह चए थो त हिन पंहिंजी ज़ात ते तकब्बुर कयो, मग़रूरी कयाई। अल्लाह छा फरमायो? इन्ना अलैका लानत, शैतान तो तुमनी लानत केस्तानी इला यौमिद्दीन, क़यामत तक। माना
क़यामत ताईं तू मुंहिंजी रहमत खां परे थींदे तो ते हमेशह फिटकार रहंदी। मालूम थियो त पहिरियों लानत जो हक़दार शैतान थियो। छाजे करे थियो? तकब्बुर जे करे। ऐं तकब्बुर याद रखिजो, अल्लाह तबारक व तआला जा 99 नालनि मां हिकु नालो मुतकब्बिर आहे। जो कंहिंजे लाइ लाइक़ु आहे। तकब्बुर कंहिंजे लाइ आहे, कंहिंजो हक़ आहे। फरमायो तकब्बुर करणु मुंहिंजो हक़ आहे, तव्हांखे को हक़ न आहे। तकब्बुर मुंहिंजी चादर आहे, इनखे तव्हांखे इख्तियार करण जो को हक़ मना इख्तियार करण जो हक़ न आहे। केतिरा माण्हू तकब्बुर कंदा? हिकिड़ो तकब्बुर, कंहिंखे पंहिंजे नसब ते, कंहिंखे पंहिंजे खानदान ते, कंहिंखे पंहिंजी क़ौम ते तकब्बुर आहे, कंहिंखे पंहिंजे माल ते तकब्बुर आहे, कंहिंखे पंहिंजी ताक़त ते तकब्बुर आहे, कंहिंखे पंहिंजी हुकूमत ते तकब्बुर आहे, कंहिंखे पंहिंजे हुस्न ते तकब्बुर आहे, कंहिंखे पंहिंजे इल्म ते तकब्बुर आहे, कंहिंखे पंहिंजी तकरीरी फन खिताबत ते तकब्बुर आहे, कंहिंखे पंहिंजी किरत ते तकब्बुर आहे। माना इनायत तो खाली आहे। तकब्बुर जा कई क़िस्म आहिनि। मुंहुं जहिड़ो त ॿियो को आहे ई कोन्हे। त मग़रूरी जेकी आहे सा लानती कम आहे, उन खां बचणु ज़रूरी। इन्नल्लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना वस्तकबरू अन्हा ला तुफ़तहु अब्वाबुस समा वला यदखुलूनल जन्नह हत्ता यलिजल जमल फी सम्मिल खियात वकज़ालिक यज़ाउल मुजरिमीन। जे मुंहिंजी आयत में इनकार कयो, मुंहिंजी आयत जो इनकार कयनि, वस्तकबरू अन्हा जो उनमें तकब्बुर कयई, मग़रूरी कयई, ॻाल्हि वरी तकब्बुर थी। ला तुफ़तहु अब्वाबुस समा, जिन जे लाइ आसमान जा दरवाज़ा कोन खोलिया वेंदा। वला यदखुलूनल जन्नह, इहो तकब्बुर वारो माण्हू जन्नत में कोन वेंदो। हत्ता यलिजल जमल फी सम्मिल खियात, जेकॾहिं हिनखे जन्नत में दाख़िल करण था चाहियो, जे सुईअ जे सोराख़ मां उठ वञी सघे थो त हीउ बि जन्नत में वञी सघे थो। केरु? आयत इनकार छाजे करे? तकब्बुर जे करे। चयो मुतकब्बिर माण्हू जन्नत में न वेंदो, तकब्बुर वारो कॾहिं जन्नत में न वेंदो। जेकॾहिं तव्हां हिनखे जन्नत में दाख़िल करण था चाहियो त मुंहिंजो शर्त आहे, हत्ता यलिजल जमल फी सम्मिल खियात, जेकॾहिं सुईअ जे सोराख़ मां, सुईअ जे पाके मां उठ निकिरी वञे त ही जन्नत में वञी सघे थो। वकज़ालिक नजज़िल मुजरिमीन, इहो बदिलो असां ॾींदा आहियूं मुजरिमनि गुनहगारनि खे। लहुम मिन जहन्नम मिहाद व मिन फ़ौक़िहिम गवाश वकज़ालिक नजज़िल ज़ालिमीन, जो ठिकाणो जहन्नम आहे, हिन जो ओढ़ण बि जहन्नम जो थींदो, हिन जो छाणो बि जहन्नम जो थींदो। इहो बदिलो थी ज़ालिमनि खे ॾींदा आहियूं। केरनि खे? तकब्बुर करण वारो। अल्लाह जे आयतुनि जो ऐं उन सां गॾु तकब्बुर करण वारो। हदीस जी तशरीह में इहो थोरो ॿुधंदा आहियो, इन खां पाण ग़ाफ़िल आहियूं। माण्हू जॾहिं फोत थींदो आहे, फ़रिश्ता उनजे रूह खे कपिड़े में वेड़े, जेकॾहिं नेक आहे बहितरीन रेशम जो कपिड़ो आहे, उहो खणी ईंदा मथे। इन जे लाइ आसमान जो हिकिड़ो न 7 ई दरवाज़ा खुली ॾींदा। जॾहिं मथे पहुचंदा फ़रिश्ता हिक ॿिए खां पुछंदा, ख़बर ई चङो माण्हू नेक माण्हू केरु फोत थियो आहे, ॿुधाईंदा त फलाणो पुटु फलाणे जो फोत थियो आहे।
जॾहिं मथे खणी ईंदा त रब साईं आदम ॾींदो आहे हिन खे खणी वञो, हिन ज़मीन मां मटीअ मां हिन खे पैदा कयो अथमि, इन मां हिन खे उथारी फरमायो त ॿियो माण्हू जेको बदकार आहे, गुनहगार आहे, हद खां वधंदड़ आहे, जॾहिं हिन जी रूह खे कढियो वेंदो आहे फरमायो हुन में एतिरी त बदबू हूंदी आहे, जिन फ़रिश्तनि कढियो आहे ॿियो को खणण जी कोशिश कोन थो करे, तूं ई खणी वञ। ऐं फ़रिश्ता पुछंदा नी केरु शख़्स आहे, कहिड़ी बदबू पैदा थियो, फोत थियो आहे, ॿुधायो वेंदो आहे त फलाणो पुटु फलाणे जो फोत थियो आहे। पोइ जीअं ई पहिरियां आसमान ते पहुचंदो आहे हिन जो रूह फ़रिश्ता खणी ईंदा ला तुफ़तहु अबवाबु समा, हिन जे लाइ आसमान जा दरवाज़ा कोन खोलिया वेंदा। हिन नेक शख़्स जे लाइ टोटल दरवाज़ा खोलिया विया, पर हिन जे लाइ पहिरें ॾींहं खां वठी जिन आसमान जा दरवाज़ा कोन खोलिया वेंदा। हिन जो विछाणो में जहन्नम जे कपड़े सां थींदो, हिन जो मथां ढकण जहन्नम जे कपड़े सां थींदो। इहो बदिलो मुजरिमनि खे ॾींदा, इहो बदिलो ज़ालिमनि खे ॾींदा। त मालूम थियो त तकब्बुर इंतिहाई ख़तरनाक अमल आहे। अल्लाह जो रसूल फरमायो त जंहिंजे दिल में ज़र्रे बराबर तकब्बुर हूंदो जन्नत में न वेंदो। ऐं तूं आहीं छा, 104 जो मुखालिफ़ खे ख़बर पइजे तूं आहीं छा, तुंहिंजी हैसियत छा आहे। तूं पंहिंजो पाण खे ॾाढो थो सम्झी त अल्लाह चए थो त जॾहिं तोखे वक़्तु ईंदो ॿुधाईंदो तूं आहीं छा, तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे। अल्लाह जा माना इबादुर रहमान الذين يمشون على الارض هونا, ये अल्लाह जा माना ज़मीन में हलंदा वॾे आराम ऐं सुकून सां हलंदा। हुनजी चाल में तकबर न हूंदो आहे, हुनजी ढाल में तकबर न हूंदो आहे, हुनजे ॻाल्हाइण में तकबर न हूंदो आहे, हुनजे अंदाज़ में तकबर न हूंदो आहे। वला तुसैन खदक लिन्नास वला तमशिल फिल अर्द मरहा इन अल्लाह ला युहिब्बु कुल्ल मुख्तालिन फखूर। लुकमान अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे नसीहत थो करे, पुट माण्हुनि खां मुंहुं न फेरजां, गल सुॼाए कंहिंसां न ॻाल्हाइजां, मगरूरी दुनिया में न कजां, ज़मीन ते अक़ल जी न हलजां। इन अल्लाह ला युहिब्बु कुल्ल मुख्तालिन फखूर। अल्लाह हर शख़्स खे जेको फ़ख्र ऐं गुरूर करण वारो आहे, जेको पंहिंजो पाण खे वॾाइण वारो आहे, जंहिं हिनखे अल्लाह ताला पसंदि न कंदो आहे। पुट माण्हू सां जॾहिं ॻाल्हाई जे पेसो अचनि त आपे मां ॿाहिरि न वञजां, पंहिंजी खल खां ॿाहिरि न वञजां, पंहिंजे माज़ी खे न भुलाइजां, पंहिंजी तबियत में एतिरी मगरूरी पैदा न कजां जो माण्हू सां ॻाल्हाईंदे तोखे शर्म पियो थिए, यार ग़रीब सां कीअं ॻाल्हायां, ग़रीब खे त कीअं ॾियां, न कजां। ज़मीन ते अक़ल जी पुट न आहे हलणो। अल्लाह जो रसूल फरमाए कोई शइ सही बुखारी की रिवायत मशहूर रिवायत है, हमरा ब चादरूं पाई ज़मीन में तकब्बुर में पियो वञे, माना त मूं जहिड़ो त आहे ई कोन। अल्लाह खे गावड़ ज़मीन खे चई त फाटी पओ, ज़मीन फाटी पई, इहा हमरा वञे। फरमाए क़यामत ताईं ज़मीन में वींदो पियो, छाजे करे, मगरूरी जे करे, तकब्बुर जे करे। याद रखो दुनिया में भी जिल्लत है, आखिरत में भी जिल्लत है। अल्लाह के रसूल फरमाया कि क़यामत के दिन तकब्बुर करण वारो के उथारियो वेंदो। शिकलूं ते इंसान जहिड़ियूं हूंदियूं पर इंतिहाई नंढड़ा हूंदा। कद काठ में कीड़ियुनि वांगुरु तव्हांखे नज़र ईंदा, शिकलूं इंसाननि जहिड़ियूं हूंदियूं। अल्लाह ताला हिनखे जहन्नम जे कैद में भूलस में दाख़िल कंदो ऐं हिननि खे जहन्नम जो कुओं ई गंद खाराईंदो। कंहिंखे ही उहे इंसान हुआ जेके दुनिया में वॾाई कंदा हुआ, दुनिया में मगरूरी कंदा हुआ, दुनिया में फ़ख्र कंदा हुआ, दुनिया में पंहिंजी पाण तारीफ़ करण वारा ऐं दुनिया में तकब्बुर करण वारा, जिन खे अल्लाह ताला जहन्नम जो गंद खाराईंदो।
सही मुस्लिम की मशहूर हदीस आ अबू ज़र रज़ियल्लाहु अन्हु फरमाए तो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत ॾींहुं है टे माण्हुनि तीन माण्हुनि सां अल्लाह तबारक व तआला ॻाल्हाईंदो कोन ला युकल्लिमुल्लाह यौमल क़यामह वला यंज़ुरु इलैहिम वला युज़क्कीहिम वला यज़लिम रहमत जी निगाह सां कोन ॾिसंदुसि न के बार साफ़ कोन कंदो दर्दनाक अज़ाब में हूंदा जिन क़िस्म जा माण्हू न अल्लाह हिननि जा ॻाल्हाईंदो न हिननि खे पाक साफ़ कंदो न वरी हिननि ॾे निगाह रहमत सां ॾिसंदो ऐं हिन टिनी जे लाइ दर्दनाक अज़ाब हूंदो अबू ज़र रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं ॻाल्हि ॿुधी अर्ज़ कई ख़ाबू ख़सरू मन हुया रसूल अल्लाह जा रसूल त माण्हू तबाह थी विया ये तो बर्बाद थी विया जो रब खां हिननि खां एॾो जो नाराज़ हुजे हिननि बचो छा या आहिनि कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि कहिड़ा माण्हू हिननि जो किरदारु छा हूंदो फरमायो पंहिंजी सलवार खे भेजनि खां हेठि रखण वारो या तकबर जी निशानी आहे यादि रखो या छाजी निशानी आहे पंहिंजी सलवार खे पंहिंजी गोद खे पंहिंजी पतलून खे जेको तव्हां ॿधो था पायो था इन खे भेज जे हेठां रखण इहा तकबर जी निशानी आहे रब्बे करीम इन शख़्स सां क़यामत जे ॾींहुं कोन ॻाल्हाईंदो इन ते रहमत कोन कंदो पाण खे मामूली ॻाल्हि सम्झंदा आहियूं सलवार जो पाइबो आहे 30 मिंट रखंदो पोइ तिरां पियो वञे का परवाह कोन्हे ओ जूते हेठां पियो वञे के एतिरा जा माना अबो जड़ी जाणी वाणी था कनि एॾा उन्हनि पंहिंजा पंहिंजा रखिया जो हलंदे वेंदो जूते खां पियो वञे चपल हेठां पियो वञे तॾहिं बि परवाह कान्हे थी मुंहिंजो रखियल किथे आहे ऐं तव्हां हिनखे मामूली था सम्झो अलाह जा मामूली शइ कोन्हे हुन करे जॾहिं बि तव्हां पंहिंजा कपिड़ा ठारायो अहिड़ो अंदाज़ नथो त तव्हांजी मांचो जेको आहे पंहिंजी का मथे हुजे हेठि फरमाल मन्नान माण्हुनि ते एहसान करे थोरो करे पोइ वरी थोरो थपण एहसान ॼाणण फलाणो तोखे यादि कोन्हे मूं तोते थोरा कया मूं तोते वॾा महिरबानी तोते कयनि हालांकि एहसान करण खां पोइ तव्हांखे को हक़ न आहे या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुब्तिलू सदक़ातकुम बिल-मन्नि वल-अज़ा ओ ईमान वारो पंहिंजी ख़ैरात सदक़ात खे ज़ाया न कयो बातिल न कयो कंहिंखे एहसान ॼाणाया कंहिंखे तकलीफ़ ॾेई करे छा फरमाई जेकॾहिं तो कंहिंखे थोरो कयो आहे चाहे कहिड़े बि हिसाब सां कयो अथई कॾहिं बि कयो अथई कहिड़े वक़्तु बि कयो अथई तो ऐन मौक़े ते थोरो कयो थोरे जो लाइक़ हुयो तोखे लाइक़ न आहे त हुनखे रुसवाई ज़लील कर तोखे लाइक़ न आहे त तूं हुनखे इजाज़त ॾियां त मूं तोते थोरा कया अलाए तोखे हक़ आहे चवण जो थोरे करण जो मक़सदु छा आहे इन्नमा नुतिमुकुम लिवजहिल्लाहि ला नुरीदु मिनकुम जज़ाअ वला शुकूरा जंहिंसां तव्हांखे खारायो आहे जंहिंसां तव्हांजी मदद बि कई आहे तव्हां खां को बि जो शुक्र अदा न आहे करणो असां त पंहिंजे रब खां हुनजो भाड़ो था पायूं कंहिंखां अल्लाह तव्हां ते थोरे करण जो मक़सदु इहो आहे त रब राज़ी थी वञे इन जो बदिलो मूंखे क़यामत जे ॾींहुं रब ॾे इन जो बदिलो दुनिया में अल्लाह ॾे इंसान का न आहे त वधि जो अलमुनफिक सिलअतु बिहल्फिल काज़िब पंहिंजो सामान कूड़ा कसम खाई विकिरो करणु वारो
माल में ऐब आहे, सामान में ऐब आहे, उन ऐब खे लिकाइण जे लाइ पूरा क़स्म खाए मूंखे हेॾो जो क़स्म आहे हेतिरा त मिलिया ते मूंखे कुझु निभागे कमु करणु कोन्हे। सिर्फ़ तव्हांखे मुतमइन करण जे लाइ क़स्म खाई पंहिंजे सामान खे विकिरो थो करे। उहो वापारी हुजे चाहे केरु बि आहे जॾहिं कमाए ॾियणु वठणु विकिणणु धोखा कोन अरे केतिरा धोखा ख़रीद फरोख्त में तव्हां केतिरा धोखा था कयो माण्हुनि सां, केॾा फ़रेब था कयो सिर्फ़ छाजे लाइ मूं वटि पैसो अची वञे। या अय्युहन्नास कुलू मिन तय्यिबात मा रज़क़नाकुम, या अय्युहन्नास ए इंसानो कुलू हलालन तय्यिबा वला तत्तबिउ खुतवात शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। कि पाक ऐं हलाल खाओ, शैतान जी पैरवी न कयो, इहो तव्हांजो खुलियो दुश्मन आहे। माना पंहिंजी रोज़ी खे ॼाणी वाणी ख़राब कर, कसम खाई हुनखे नाजाइज़ कर। हिकु वाक़ियो ॿुधाईंदो आहे तव्हांखे ईमान जे लाइ त ही बि माण्हू हुआ जे सवेरे ख़ासि करे किताब पढ़ियो न सहाबा जे बारे में, इहे बि माण्हू हुआ वाक़ई। अॼु असां पंहिंजो हाल ॾिसो, हुन जो ॾिसो त केतिरा ईमान में मज़बूत, केतिरा ॿिए इंसान जा ख़ैर ख़्वाह। सहाबी रसूल जरीर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु नौकर खे हुकुम ॾिनई त मार्केट मां मुंहिंजे लाइ घोड़ो ख़रीद करे अचो। जीअं मंडियूं लॻंदियूं आहिनि, मार्केट लॻंदी आहे, फीड़ियूं लॻंदियूं आहिनि। नौकर वियो, घोड़ो पसंदि थी, मालिक मुंहिंजे घणा पैसा? 300 रुपया। ठीकु आहे, काय हाल में तोखे पैसा ॾियां मालिक? काय साहब रसूल आया ॾिठई, ॿिया माण्हू वेठा नौकर खां पुछी ॾे ख़बर घणे वरितो अथई? 300 रुपया। साहब घोड़ो ॾिठो, मालिक जी ने 400 में ॾींदे 500 में ॾींदे 600 700 800 रुपया घोड़े जा लॻाया अथई। ख़ुशि थी पियो, पीअण खां पीअण 800 रुपया खणी हुनखे ॾिनई, नौकर खे घोड़ो वरितो। माण्हू हैरान, अल्लाह जा बंदा, तुंहिंजो हमरा 300 में तय करे आयो ऐं तो 300 जॻह ते 900 800 रुपया ॾेई छॾिया। ॻाल्हि आहे धणी खे पंहिंजी शइ जी सुञाणप कोन्हे, हुनखे ख़बर ई न आहे त मुंहिंजी शइ केतिरे जी आहे। मूंखे सुञाणप, मूंखे ख़बर आहे त हिन जो अघु हीअ आहे ऐं हुन सां ख़ैर ख़्वाही आहे त हुनखे ओतिरो ई ॾे जेतिरो हुनजो हक़ आहे पाण जो मिसाल। मुंहिंजो नौकर जेकॾहिं 300 में तय करे आयो ऐं मूं शइ ॾिठी त 500 जी आहे, कन में धणी खे 20 रुपया यकीन कयो। अञा बि छॾाइण जे चकर में हूंदे त अञा 200 250 जो वज़न ही आहे माण्हू आहे जिनखे अल्लाह जो ख़ौफ़ ऐं जिन जो त मूं पैगंबर सां वाइदो कयो आहे। दीन नसीहत, दीन ख़ैर ख़्वाही जो नालो आहे ऐं ख़ैर ख़्वाही इंसान सां ज़रूरी आहे। माना तो ॿिए खे लुटण जी कोशिशि कई, कसम कूड़ा खणी हुन खां माल विकिरो कयो, माना तो पंहिंजे पेट सां ख़ैर ख़्वाही कई, हिकिड़े मुस्लमान सां ख़ैर ख़्वाही कान कई। सही मुस्लिम जी ॿी रिवायत है, फरमाया मुझे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 क़िस्म जा माण्हू अल्लाह उन्हनि सां ॻाल्हाईंदो कोन, अल्लाह उन्हनि ते रहमत जी निगाह सां न ॾिसंदो, पाक कोन कंदो, कोन वधा
मलिकुन करता बादशाह पूरो हुकूमत करने वालों पूरो शख्स रियाया के धोखा दे, रियाया के डटा दे, रियाया के आसरा दे, पंहिंजो पेट भरे पर रियाया जो माण्हू जो कोन के ख्याल न हुजे, रुगो ये कूड़ हणी कम हलाए हुकूमत करनी है पर बड़ी माण्हू के चक्कर में ॾियणो आहे। अल्लाह कराईंदो इंसाफ इंसाफ लेकर पुछूंगा हिकु दफ़ो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु खिलाफत जो दौर आहे, 10 साल खिलाफत कई अगनि, अधु दुनिया जो मालिक आहे, अधु दुनिया ताईं हुकूमत आहे। अंग्रेज आज अॼु मोहतरफ़ आहे त जेकर उमर रज़ियल्लाहु ताला जो माण्हू 10 साल ॿी हुकूमत करे आहे, शायदि धरतीअ ते कुफर जी का हुकूमत न हुजे। सादो केतिरो, सादगी केतिरी आहे। रात जो इशा में हर कोई पंहिंजे घर में रहे तो हर को तुम्हें तो ही वेठो कली चक्कर कोन शहर खां ॿाहिरि पियो वञे, तयार थी सके तो को मुसाफ़िर हुजे, को परेशान हुजे ऐं हुनखे मदद न पहुचे, सुभाणे क़यामत जे रब मूंखां पुछे तो उमर तुंहिंजी खिलाफ़त में हिकिड़ो माण्हू ईअं मिस्कीन जेको आहे रात जो रुलंदो रहियो मुसाफ़िर, को ॻाल्हि कोन्हेसि, को नौकर चाकर करना है, ये चक्कर को ॾिठे हिकिड़ो हमरा वेठो परियां खीमो आहे, मुंहिंजा ॿार हमरा खे दुआ सां ॾे ख़बर छा मसइलो आहे, इहे मां पहिरियों वञी कमु कयो छो चई मसइलो अहिड़ो फाथल आहे जो न तूं करे सघंदी न आऊं करे सघंदुसि, बाबू ॿुधा त सही तोसां मसइलो कहिड़ो आहे, चई मसइलो इहो आहे त मुंहिंजी घरवारी खे ॿार जो वक़्तु थी वियो आहे, हाणे असां मर्दनि छा था करे सघूं, फौरन पंहिंजे घर नौकर खे कोन उथारी, नौकरियाणी खे कोन उथारी, ख़ातून अव्वल घरवारी आहे, अली मुर्तज़ा जी धीउ आहे, उम्मे कुलसूम नालो आहे ऐं उमर बिन ख़त्ताब जी घरवारी। ईमान जा ॿुधायो, कसम खणी ॿुधायो, छा तूं पंहिंजे दुश्मन खे तुंहिंजी न्याणी ॾींदे? ऐं कोन ॾींदो वधीक ॻाल्हि मर्ज़ी आऊं तव्हां सम्झी सघो था त दुश्मन खे न्याणी ॾियण त परे पिया सघो, परे थी कर माण्हू जी घरवारी आहे, चए थो अॼु वॾो नेकी जो कमु आहे, अमीर मोमिन छा करिणो आहे कि दाइबे जो कमु करे, अॼु ॿार ॼाणणो आहे, जेको सामान खपे खण, खाइण पीअण जो सामान तो खणे पाण सां गॾु, घरवारी वठी थो अचे, उहा घरवारी खेमे में वञी थी ॿार ॼणण, हिन मुसाफ़िर खे थो चए अचो त पा ॿारियूं तव्हांखे न ॼाणे बुख हूंदी, खाधव कोन खाधव, पा पिया ॿारी भूखा पले घणी जा खेमे में तूं पिया वञ, तूं हींअर के वज़ीर खे घटि में सलाम कयां थो चई, बादशाह त पंहिंजो तो परे थियो, कंहिं वज़ीर जे घटि वञी ॾेखार, कंहिं MP जे दर ते वञी त ॾेखार, मानी बचे भी तैयार भी थे मुसाफिर वांगुरु, केरु आहे? वक़्त जो ख़लीफ़ो आहे। आवाज़ आयो, अमीर मोमिन पंहिंजे भाउ खे मुसाफिर खे ख़ुशख़बरी ॾे, अल्लाह तोखे पुटु ॾिनो आहे। मुसाफिर परेशान थी वियो त हीउ मूंसां जेको महिनत पियो करे, होॾां हुनजी घरवारी आहे, ख़लीफ़े जेको मुंहिंजे ॿार पीअण आहे, ऐं हीउ जेको आहे मूंसां गॾु महिनत पियो करे, दुआ पियो घटे ऐं मूंखे मानी तयारु कराए पियो ॾे, पोइ छो न अलाह फतह ॾे, पोइ छो न माण्हू खे हुकूमतूं मिलनि, बैतुल मुक़द्दस फतह थी चुको, पर लॉर्ड पादरी जेको आहे बैतुल मुक़द्दस जी चाबी न पियो ॾे, अबू बेटा बिन जर्राह रज़ियल्लाहु अन्हु सुबह सालार हो चाबी दे तम न सिमरन कोटा चाबी चाबियों वठण जो मसलो कोन, हेॾो जो फतह कया कान मस्जिद जी चाबी आहे के हमी ॾियो, चाबी ॾींदुसि पर शर्त आहे, कहिड़ो शर्त?
हिंदुस्तान के खलीफे चाबी के ॾींदुसि तव्हांजे खलीफे। अबू उबैदा ने फरमाया तूं सोचो भला ही चवे थो त खलीफे खे घुराए त को मसलो कोन्हे, जंग जिदाल झगड़े मां को फ़ाइदो कोन्हे, मोकिलियो ॾियां अचोसि। अमीर मोमिनीन चाबी नथो ॾे हमरा तव्हांजो शर्त ते कयोसि। ठीकु आहे घणी सफ़र ते वेंदो आहे पाण वेंदा माशाल्लाह हितां वेंदा आहियूं 100 खणी वेंदा ॿाहिरि मुल्कनि में ख़र्चो ई पाण खे हुन निकिरो मथे घुरायो जेतिरो ख़र्चो ओतिरो महांगाई त पोइ तव्हां खे नौकर करे चयो आहे ॿ उथंदा पुछ में हिकिड़ो सवारी हिकिड़ी अॻियां लही पिया नौकर खे सुवाल अमीर मोमिनीन तूं त इंसान आहीं आऊं जो अमीर आहियां ॿिए जॻह ते पर तूं त इंसान आहीं। हाणे कंहिं महिल उथंदे अमीर मोमिनीन आहे त कंहिं महिल नौकर उथंदे आहे ग़ुलाम उथंदे वियो थो। ख़बर पई त उमर बिन ख़त्ताब वेठा अबू उबैदा बिन जर्राह इस्तक़बाल में थोड़ा अॻियां विया। अॻियां जेका ज़मीन आई त कलर वारी ज़मीन में ख़बर आहे कलर ते पेड़ घुमंदो कोन्हे, जूतो चपलो जो माण्हू तिरकी पवंदो आहे। उन्होंने छा कयो जो पंहिंजा जूता ॿधी चादर में पोयां लड़कायूं। नौकर मथे वेठो आहे ग़ुलाम मथे वेठा ही महार जेकी नाथ अबू उबैदा बिन जर्राह जे हालत अमीर तव्हांजी हालत इहा उमर बिन ख़त्ताब छो छा थियो अबू उबैदा असां इज़त दुनिया जे करे असां दीन जे करे हासिल कई जेकॾहिं मोहम्मद रसूलुल्लाह जो सहाबी जो कहिड़ी सदा जो यादि रखी आहे असां हिन दुनिया जे करे जाल जलाल जे करे असां तरक़ियूं कोन कयूं आहिनि असां फतह जेकी आहे दुनिया जे देख ते न असां जे करे कई आहे इस्लाम जे अमल ते कयूं पैगंबर जी सुन्नत जे मुताबिक़ कयूं। ख़ैर हाणे ॾाढा करे जॾहिं ॿुधो आहे भई अलाह जॾहिं माण्हुनि जे साम्हूं अचनि त ख़लीफ़ो मथे हुजे ऐं ग़ुलाम हेठि हुजे ईअं कोन थियो और माण्हू बीठा हुजनि इहो अमीर मोमिनीन ॿार छिकींदो अचे हमरा ग़ुलाम मथे वेठो आहे माण्हू हाणे शिद्दत खे सुञाण न पिया त हिन अमीर केरु आहे ख़लीफ़ो केरु आहे नौकर केरु आहे वेठा मिलिया ख़बर पई अथई त पोइ महार जेकी वधे सो अमीर मोमिनीन इहो ख़लीफ़ा रसूल आहे लाट बादी अॻियां वधियो चाबी ॾिनई किसी बस मुकील सुनी छा सुनो जी मूं पंहिंजे किताब में पढ़ियो बैतुल मुक़द्दस वो माण्हू फतह कंदो जेको इंसाफ़ पसंदि हूंदो एतिरो इंसाफ़ पसंदि हूंदो जो हुनजो ग़ुलाम सुवारी ते हूंदो ऐं पाण मुहार छिके हूंदो। अॼु मूं पंहिंजा खिता ॾिठो त बाक़ी तव्हां जेकी निशानी पंहिंजी किताब में पढ़ी उहा ये तो सच्चा माण्हू रायो जे टिनि क़िस्मनि जा माण्हू जिन जा अलाह करामी कोन कंदो मलिकुल कद्दाब कूड़ो बादशाह शेखुल ज़ालिम पोड़ो बदकारी जवान के भरामा पोड़े के भरामा बेहयाई जो कम मर्द ते या औरत ते कहते चाहे जवानी चाहे पीढ़ी हुजे बेहयाई जो कम बेहयाई आहे वो कहिड़ी मर्द में इजाज़त न आहे पर रब करीम हिन पोड़े ते वधीक क़ाबिल आहे त जवानी कहिड़ी तो गुज़ारी कम अज़ कम पंहिंजी उमिरि जो त लिहाज़ रखी आहे छा हिन उमिरि में तोखे हया पोइ हुजे पंहिंजे रब वक़्तु अल्लाह चवंदो त मूंखे एतिरो ख़्यालु कोन आहे तो हिन पीढ़ी साईं में बेहयाई जो कोन अचे वला तक़रबू ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला फरमाए ज़िना जे वेठो न वञो बेहयाई जो कम इंतहाई बुरो रस्तो अथई इन करे रब करीम ते काबिल ऐं फरमाए रब करीम खे हुनखे इंतिहाई गैरत थी अचे जॾहिं को मर्द औरत बेहयाई कई अल्लाह जो गैरत थी त ही मुंहिंजो माण्हू ही मुंहिंजी बानी हिनखे को
सना ज़रूरी आहे। फरमायो जियो माण्हू आयो मुस्तक़बिल भींगियो मगरूर। टिन क़िस्म जा माण्हू जिन सां अल्लाह ॻाल्हाईंदो कोन, कूड़ो बादशाह, पोढ़ो बदकार, भींगियो आहे, तंगस्त आहे, का शइ कान्हे पर वॾो मगरूर आहे। वॾी हिन में वॾाई आहे। तोड़ पैसा अचना दो ते छा करींदा? ते घर में वटे ते नालो कोन्हे त ॿार अमराड़े फूक कोन्हे। वो वॾो कमाना तो फटे खा न। अल्लाह अहिड़े माण्हू खे पसंदि न कंदो। अल्लाह जा बानो इहे सभु कम मगरूरी जा जेके लानती कोन। सही मुस्लिम जी ॿी हदीस आहे, जनाब अमीरुल मोमिनीन अली मुर्तदा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन शख्स ते लानत आहे जेको अल्लाह जे नाले खां सवा जानवर ज़बह थो करे। मन ज़बह बग़ैर कहंदे का लानत थी त जेको माण्हू अल्लाह जे नाले खां सवा जानवर ज़बह थो करे। जानवर कंहिंजे नाले ज़बह करणु घुरिजे। इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। और मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु चओ त मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजो मरण, मुंहिंजो ॼण अल्लाह रब्बिल आलमीन जे लाइ, मुंहिंजी जिंदगी, मुंहिंजो जीअण, मुंहिंजो मरण, मुंहिंजो कोहण कुर्बानी करण, मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी माली, मुंहिंजी जानी बदनी जंहिंजो नालो इबादत आहे, ख़ालिस मुंहिंजे रब जे लाइ, ला शरीक लहू, जंहिंजो को बि शरीक न आहे। अल्लाह तोखे पुटड़ो ॾिनो, कुर्बानी कहिड़ी कंदी आहे? हक़ कहिड़ो आहे तुंहिंजे मथां? फरमायो त ॿ बकर कुर्बान करे गोश्त विराए छॾ। ॿ बकर कुर्बान कर। न्याणी आहे त हिकु बकरी आहे, हिकु बकरी आहे, पुट आहे त ॿ बकरियूं, ॿ बकर, जेको तोखे अल्लाह ॾिनो आहे उहे तक़सीम करे छॾ माण्हुनि में। तव्हां जवाब मोदी साहब ईअं कयो बकर मांगो हो जिसी पुत हो रही दावत थींदी न। तव्हां त छा वॾा वॾा मुल्ला उन्हनि बि रस्मूं पैदा करे छॾियूं त बाबा बकर तो ही कयूं पिया, बाक़ी हाणे लोको चांवर त महांगा थोड़े आहिनि। 30,000 ख़र्च कंदासीं, 50 हज़ार थी वेंदा। हिते बि धोखो कंदासीं। या वरी छा कंदा? चइमां पुटड़ो थियो आहे, झिंड लाइ फलाणी जॻह ते कुर्बानी कबी, फलाणी जॻह ते। अल्लाह जा बाना रब्बे करीम तोखे औलाद ॾिनो। वलम्मा अस्कलत वल्ला क़ौमा लनातैतना सालिन नकून मिन शाकिरीन। फरमाए जॾहिं घर वारी गरीब थी पवंदी आहे, भई मूंखां दुआ घुरंदा, अल्लाह जे करे साले नेक औलाद अता कई, सही सलामत औलाद अता कई, असीं ॿई तुंहिंजा शुक्रगुज़ार थींदासूं। फलम्मा आताहुमा सालिहा जअला लहू शुरका। जॾहिं सही औलाद ॾिनो मान, सलामत औलाद ॾिनो मान, ॿिनि कननि वारो ॾिनो मान, हिकिड़ो कन हुजे त ख़बर पवई आहे, ॿिनि अखियुनि वारो ॾिनो मांसि, हिकिड़े मां काणो हुजे हा, ॿिए मां हुजे हा, ॾिसिया पोइ ख़बर पवई आहे। अरे ॿिनि हथनि वारो, ॿिनि पेरनि वारो, ख़ूबसूरत औलाद ॾिनो मांसि। जॾहिं मजबूर आहे त मूंखे बि छॾियो, कमु निकिरी वियो, मां तोसां गॾु ॿियनि खे छॾी कान लॻा। ही ढगाणी बकर वञी ॿिए जॻह ते पहुचण लॻा। हक़ तुंहिंजो त मुंहिंजे नाले कनि हा न। उन करे अल्लाह जो रसूल फरमायो, अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु रिवायत आहे तो उन शख्स ते लानत आहे जेको अल्लाह खां सवा ॿिए जे नाले जानवर ज़बह करे।
लान अल्लाह मन आवा मोदिसा उन्हें शख्स ते लानत आहे जेके गुनाहगार मुजरिम के गुनाह दे कंहिं बिदअतीअ खे पनाह ॾे को जुर्म करे ते उनखे टिकाईंदो अल्लाह जो रसूल फरमायो पढ़ ॾिसो ऐं टियों माण्हू जेको पंहिंजे माउ पीउ ते लानत करे कहिड़ो निभाॻो आउं चवां थो हिन दौर जो वॾो बदबख्त निभाॻे क़िस्म जो इंसान आहे जो पंहिंजे मुस्लिम खे पंहिंजे पीउ खे पंहिंजी माउ ते लानत करे तोखां वधीक लानती कहिड़ो थो थी सघे अल्लाह तोखे जन्नत जो मौक़ो तुंहिंजे घर में ॾिनो अल्लाह जो रसूल फरमायो अल्लाह जी रहमत खां परे माण्हू रहे लानत में उहो शख़्स रहे कि जंहिंजा माउ पीउ जीअरा हुजनि हिकिड़ो या ॿ ऐं पोइ बि जन्नत में न वञी सघे अल्लाह मौक़ो ॾिनो उस घर में मां की सूरत में पीउ की सूरत में या ॿिन्ही की सूरत में हिन वटि मौजूद हुआ पर हिनजी ज़रूरत कान कई उनखे तंग कयूं उन्हनि खे सतायूं हिननि खे वाड़ियूं तरह तरह जो आज़माइशूं ॾिनूं तरह तरह जूं मुसीबतूं पंहिंजे माउ पीउ ते ॾिनूं ووصينا الإنسان بوالديه حملته أمه وحملها وفصاله في عامين أن اشكر لي ولوالديك وإلي المصير इंसान के मुनसिब कई त पंहिंजे माउ पीउ खां सुहिणो सलूक अख़्तियार कर उहा माउ जे तकलीफ़ में तोखे खयो 2 साल तोखे खीर पीआरे उन माउ खां पुछ तू जॾहिं अमन जे पेट में वेंदी आऊं रब थो ॼाणा या तुंहिंजी माउ थी ॼाणे केतिरियूं तकलीफ़ूं जफ़ाकशियूं कटे तोखे खयाई उन खां पोइ दुनिया में जॾहिं आए त पूरा 2 साल तोखे खीर पीआरी तुंहिंजा हकड़ मुकड़ बर्दाश्त कई गर्मी हुजे सर्दी हुजे बीमार में तंग हुए पाण खे तकलीफ़ ॾेई करे तूं जे लाइ असांजी खे उहो बि मिसकीन कमाए उनजी जेल जी थी वई ॾींहुं हुजे राति हुजे सुबुह हुजे शाम हुजे मींहुं हुजे थोरी हुजे जेको कुझु हुजे पर तुंहिंजो पेट पालींदो रहे तुंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं कंदो रहे तूं जॾहिं वधी जवान थी वे हू कमज़ोर थी विया तूं कमज़ोर हुए उन्हनि सभु कुझु तोते क़ुर्बान कयो ऐं जॾहिं तूं जवान थिए ईअं अखियूं फेरे निकिरी वे ईअं ई तूं उनखे पंहिंजो दुश्मन सम्झी करे उन सां थोरो शुरू कयो चौथों मक़सद मनारुल अर्ज़ ज़मीन जा निशान मटाइण वारो मुंहिंजो तव्हांजो घर गॾु आहे हा नियत ख़राब थिए फुट मुरे को खणो तो भितूं गरियूं कनि ऐं माशाअल्लाह कर्ज़े करण में लोड़े खां जेको त बेहतर शइ आहे ऐं ॻोठे माण्हू वञी हां कराए ख़बर कान्हे सरेंडो चाहे वो जमीन पे हुजे चाहे घर में हुजे पोइ छो तो ॿियूं पर जंहिं शख़्स खे अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो कंहिंजो इल्म न खणंदो यादि रखजां अंग्रेज जे ज़माने में पत्थर लॻाए विया हद हूंदी बाबा हीअ ज़मीन हिते ख़तम थी उहे माण्हू पत्थर हटाए छॾिया इहो ई त ज़मीन जा निशान ते हटाए वेठा ये निशान हटाने जो मकसद है मुंह हटायो हटाने की नियत क्या है कि मैं हेरा फेरी क्या ना इन पत्थर को हटाए तो सका और क्या मैं बोलो करे सकता तो जो कर वो मसलो यो है त क़यामत जे ॾींहुं फरमायो त जे हिकु गिरांट कंहिंजी कब्ज़ो कई आहे 7 गिरांटूं विच में घटि हूंदुसि क्या हुजे दुनिया में केतिरो खंड ओ 70 खां पोइ त घरवारा बेदार हूंदा आहिनि त पोड़ो करे ईमानदारी ॻाल्हि कयो 70 साल जो के दौर में 70 खां पोइ घरवारा बदलनि कंहिंजे लाइ कई न लाइ पछाड़ी पंहिंजी ख़राब की अल्लाह जो कानून मौजूद तमामु ॾिघो आहे
मुंहिंजा दोस्त ॿिया वठी चुका दुआ जो त अल्लाह ताला लानती कमनि खां मूंखे दुआ खे अनाम रखे ऐं सही माना में असांखे क़ुरान सुन्नत में तौफ़ीक़ अता फरमाए। दुआ